ओम साईं राम। इहा बाबा जी लीला हिकु मास्टर जी नाले माण्हूअ जे बारे में आहे जेको 1930 में नासिक में पैदा थिए थो। उनजो जेको ॾाॾो हो उहो साईं बाबा जो डिवोटी हो ऐं शिरडी में ईंदो वेंदो रहंदो। उनखे साईं बाबा पंहिंजे हथनि सां 2 रुपया ॾिना ऐं चयईंसि हीअ तूं संभाले रखजांइ, हिन जी हमेशह पूॼा कजांइ। ऐं चयईं जेको तुंहिंजो पुटु आहे उहो अॻियां हली जाम तरक़ी कंदो। हुन टाइम ते हुनजो पुटु डिप्टी कलेक्टर ऑफ नासिक हो ऐं बाबा जा वचन सच निकिरनि था, उहो डिप्टी कलेक्टर मां कलेक्टर थी थो वञे। इन जे घर में बाबा जी हिकु फ़ोटो लॻल हो। जेको काका जी हो, मास्टर जी हो, उहो हमेशह फ़ोटे खे ॾिसी करे पंहिंजे पीउ खां पुछंदो ही केरु आहे, हिते तव्हां इहो फ़ोटो छो लॻायो आहे, हीउ ॾाड़ीअ वारो केरु आहे। ऐं पंहिंजे पीउ सां थोरो मज़ाक बि कंदो हो। हिन जे पीउ खे जाम गुस्सो आयो। हुन चयईंसि हीउ हिकु वॾो दरवेश आहे, हीउ पार ब्रह्म परमेश्वर आहे, तूं हीअं हुनजो मज़ाक न उॾाए। ऐं मां तोखे चवां थो हिकिड़ो ॾींहुं ज़िंदगी में तुंहिंजो अहिड़ो ईंदो जो तूं हिन जी पूॼा कंदे, हिन जी भक्ति कंदे ऐं हुन में तुंहिंजो ज़िंदगी व्यतीत कंदे। हीअं हुनजो पीउ उन टाइम ते चए थो। ख़ैर मास्टर जी वॾो थिए थो, ग्रेजुएट थिए थो, पोस्ट ग्रेजुएट थी करे कंहिं लॉ फर्म खे जॉइन करण वारो हो। इन विच में 1955-56 जी ॻाल्हि आहे। हिन जो ॾाॾो जेको आहे उहो गुज़ारे वञे थो। हिन जो ॾाॾे में ॾाढो साहु हो करे, पंहिंजे ॾाॾे सां जाम जाम प्यारु कंदो करे। हू हुनजो सदमो सही नथो सघे, हुनखे कंहिं बि कम में दिलि नथी लॻे करे। हिन जा मिट माइट दोस्त चवनि था तूं हिकिड़ो कमु कर, तूं हाणे साल अध लाइ नासिक खां ॿाहिरि निकिर, थोरो हितां ॿाहिरि निकिरे न त तुंहिंजी दिलि खे थोरो शांती मिलंदी करे। ईअं करे हू ॿाहिरि नासिक छॾे करे निकिरे थो। हुनजी ॻाल्हि मञी करे सामान वामान खणी निकिरे थो ऐं बॉम्बे थो अचे। बॉम्बे में थोरा ॾींहं हिते हुते पोरबंदर हिन हुन एरिया में घुमे थो, वरी पर हुनजो मनु अशांत हो, हिनखे मज़ो बिल्कुलु नथो अचे। उनखां पोइ हू ट्रेन पकिड़े करे सोचे थो चलो ठीकु आहे, हुते माण्हू चवनि था भई करजत में या लोनावाला में चिकी सुठी मिलंदी आहे, उहा खा। चए थो ठीकु आहे, हुते वञी 2-3 ॾींहं रहां थो। उते 1-2 ॾींहं अञा गाॾीअ मां लहे थो, 1-2 ॾींहं हुते रहे थो, चिकी बिकी खाए थो, वरी ॿी गाॾी पकिड़े थो। उनखे उन गाॾीअ में हिकिड़ी फैमिली मिले थी, हिकिड़ा माउ धीअर हुआ। हू पुछंसि था तूं केॾां पियो वञी, चईंसि जिते गाॾी वठी वञे मूंखे, मां त ईअं मुसाफ़िर आहियां, मूंखे त मुंहिंजो मनु शांति कोन्हे, मां ईअं ई घुमणु निकितो आहियां। चईंसि पोइ हिकिड़ो कमु कर, तूं पढ़ियल आहीं? चई हा मां ग्रेजुएट ऐं पोस्ट ग्रेजुएट आहियां। त चईंसि हिकिड़ो कमु कर, तूं असां वटि मालवन में अचु, मालवन में वॾो स्कूल अथई, उते तोखे टीचर जी नौकिरी मिली वेंदई ऐं उहो मालवन तमामु सुठी जॻह थी, तोखे मज़ो ईंदो करे। ऐं असांजो जेको भाउ आहे उहो ट्रस्टियुनि खे सुञाणे ऐं तोखे नौकिरी वठी ॾियण में काई तकलीफ़ न थींदी। चए थो ठीकु आहे। उहो हुनखे पंहिंजी एड्रेस ॾेई थो छॾे ऐं उन्हनि खां एड्रेस वठी थो छॾे ऐं पंहिंजे घर हली थो वञे। जीअं ई घर पहुचे थो 4 ॾींहंनि में हिनखे टेलीग्राम थो अचे भई तुंहिंजी नौकिरी कंफर्म अथई, तूं जीअं ई स्कूल खुलंदा 5 जून ते अची करे तूं असांजो स्कूल जॉइन कर करे। हू हुते पहुचे थो, बस स्टैंड ते लहे थो मालवन में, हुनखे वठणु अचनि था। हुनखे उहो जेके फैमिली हुई उहा हिनखे पंहिंजे घर में 10-15 ॾींहं रखे थी, पोइ हिनखे रेंट ते फ्लैट वठी था ॾियनि। हुन जेको हुनखे घर वठी था ॾियनि रेंट ते, हुनजो नालो हो साई निवास। ख़ैर उहो स्कूल में पाढ़े थो। हुनखां पोइ साल खनि ईअं निकिरी थो वञे हिन स्कूल में। हुनखे साम्हूं वारो ॿियो टोपी वारा करे हिकु ॿियो वॾो स्कूल आहे जेको ब्राह्मण कम्यूनिटी जा, उते हिनखे इनवाइट था कनि कि तूं असांजे स्कूल में अची करे पढ़, असांजे स्कूल में ॿार घणा आहिनि ऐं तो जहिड़े टीचर जी असांखे ज़रूरत आहे। त ॿिए साल जून खां उते जॉइन थो करे। जॉइन करण खां पोइ जीअं ई रहंदो साई निवास में हो, जीअं ई उते वेंदो हो, विच में ज़ांठी नाले हिकिड़ो वॾो बंगलो ईंदो हो, जेके काजू जा वॾा वापारी आहिनि करे। त उतां लंघंदो हो करे बंगलो ॾिसंदो, उनजे कंहिं सुञाणप कोन हुई। उन्हनि खे हिकु दफ़ो ख़बर थी पए जेको इहो मास्टर जी आहे, हिनखे
कुंडली ॾिसणु ईंदी आहे त हीअ हिकिड़ी उनखे चवंसि था भई छंछरु ॾींहुं अधु ॾींहुं स्कूल बंदि हूंदो आहे, तूं असांजे घर में अचु ऐं असांजे फैमिली मेंबर जूं कुंडलियूं ॾिस। त हीअ चए थो ठीकु आहे, छंछरु ॾींहुं मंझंदि जो वञे थो उते उन्हनि जे घर में वेहे थो, हिक हिक जी कुंडली ॾिसे थो। त लास्ट में हू हिकिड़ी कुंडली खणी था अचनि जंहिंमें हिकु छोकिरी जी कुंडली हुई, उनखे ॾेखारीनि था त चवनि था भई मूंखे इहा ॿुधाए की हिन जी शादी कॾहिं थींदी करे। हीअ कुंडली ॾिसे थो, चएसि थो हिन जी शादी 2-2.5 महीने में पक थींदी करे। त वरी जेका हुनजी घरवारी आहे राठे वारी जी, उहो चएसि चङी तरह मास्टर जी कुंडली ॾिसो, हीअ जेका छोकिरी आहे हुनजी उमिरि 42 साल थी वई आहे, हिन जा वार बि छंडणु शुरू थी विया आहिनि ऐं असांखे हिन जी शादी जी काई उमेदु कोन्हे। वरी ॾिसे थो, चए थो मूंखे पक आहे इहा 2-2.5 महीने में शादी पक थींदी, मां तव्हांखे चवंदो जेतिरो मूंखे नॉलेज आहे मां तव्हांखे ॿुधायां थो, मां को प्रोफेशनल न आहियां पर मूंखे पक शादी थींदी करे। चए थो त चवनि था ठीकु आहे करे। हुन खां पोइ चवनि था भई तव्हां 10-15 मिंट वियो, तव्हां लाइ चांहि ऐं बिस्किट खणी था अचो। वेहे थो त उन वॾे भेण जी नंढी भेण, उनजी बि शादी न थी हुई, उहा अचे थी। उहा चांहि ऐं बिस्किट जीअं रखे थी, मास्टर जी खे अलाए छा आहे, हू मास्टर जी चङी तरह स्कूल में त पाढ़ींदो हो, पाण महिल हुनखे काई तकलीफ़ न हूंदी हुई, पर जॾहिं अकेलो थींदो हुनखे पंहिंजो ॾाढो यादि ईंदो हो करे ऐं जाम डिस्टर्ब थी वेंदो हो। जीअं ई उहा छोकिरी, जंहिंखे हाणे असां सभु आई करे चवंदा आहियूं, जीअं ई उहा अचे थी ऐं टेबल ते चांहि ऐं बिस्किट रखे थी, मास्टर जी हुन हथु पकिड़े थो छॾे, चएसि थो मूंसां शादी कंदीअ? उहो चएसि थी हा। हिते उन ॾींहं जी इहा ॻाल्हि पूरी थी थिए। ॿिए ॾींहुं मास्टर जी हुनखे ॿाहिरि किथे गॾिजेसि, हुनखे हथ जोड़े माफ़ी थो घुरे, भई मूंखे माफ़ु करे छॾिजांइ, भई मां हुन ॾींहुं अलाए कहिड़े ख़्यालनि में होसि, मां तुंहिंजो हथु पकड़ियो, भई मूंखे माफ़ु करे छॾ करे। चएसि थो न, मां तव्हांजो ई इंतज़ारु पई कयां, मूंखे कल्ह राति जो सुपिने में तुंहिंजो ॾाॾो आयो जंहिं मूंखे चयईं की मुंहिंजो पोटो तो वटि ॾींदे ऐं हुन सां तूं शादी कजांइ ऐं हुनजो ख़्यालु कजांइ करे। त हू पंहिंजे इन छोकिरीअ जो फ़ोटो खणी पंहिंजे पीउ खे मोकिले थो, चएसि थो भई ईअं आहे, मूंखे छोकिरी वणी आहे, भई तव्हां चओ त मां शादी करे छॾियां। जीअं ई मास्टर जी जो पीउ फ़ोटो ॾिसे थो, चएसि थो हीअ त शिरडी साईं बाबा जी वॾी भक्तण अथई, इमीडिएटली शादी करे छॾ, तरस ई न। चएसि थो पर इहा असांजे ज़ाति जी कोन अथई, हिनखे डोरी वोरी बि कुझु न मिलंदा। चए थो उहे सभु ॻाल्हियूं छॾ, उहे सभु ॻाल्हियुनि में कोई दम कोन अथई। चएसि थो पर असांजी माउ बि नाराज़ थींदी। चए थो हुनखे मां मञाईंदुसि, तूं शादी इमीडिएटली करे छॾ। हफ़्ते 10 ॾींहं में उते हू हुनखां परमिशन वठी करे उते हू शादी करे थो छॾे। उहा जेका आई, जेका लेडी हुई, उहा साईं बाबा जी वॾी भक्तण हुई करे, जाम साईं बाबा में विश्वासु हूंदो हुअसि ऐं हिनखे इहो जीवन साथी मिलण सां इनजो बि साईं बाबा में लारो वधी थो वञे। हिकु दफ़ो छा थो थिए, जीअं ई शादी करे वेहनि था, हिननि जो हिकु दोस्त अचे थो, उनखे कुझु बैंक मां लोन खपंदो 30,000 रुपया। हिनखे चए थो भई तूं गारंटर थींदे। हाणे हुन टाइम ते कंहिंखे ख़बर न हूंदी भई छा आहे करे। चए थो ठीकु आहे, गारंटर थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। हिन जी पघार हुई 120 रुपया महीनो ऐं 30,000 जी गारंटी ॾेई थो छॾे मास्टर जी करे। उन वञ, उहो माण्हू जेको 30,000, उनखे लॻो शरीफ़ माण्हू आहे, धंधो बंधो कंदो, पैसा चुकाईंदो, पर उहो पैसा खणे भॼी थो वञे। बैंक जा माण्हू हिन अचनि था, चवनि था मास्टर जी तव्हां छा कयो आहे, तव्हां 30,000 जी गारंटी ॾिनी आहे ऐं हीअ तव्हां हाणे पैसा तव्हांखे ई भरिणा पवंदा। मैनेजर जेको उहो प्राइवेट बैंक जी मैनेजर शरीफ़ माण्हू हो, हिननि खे चए थो हिकिड़ो कमु कयो, तव्हां हितां मालवनि मां ई भॼी वञो, त न तव्हां हूंदा ई कोन, असां केस ईअं ई रफ़ा दफ़ा करे नुक़सानु ॾेखारे करे बंदि करे छॾींदासीं। त इहा सलाह हू आई खे था ॾियनि, मास्टर जी जे वाइफ खे। आई चए थी असांखे इहे सलाहूं न ॾियो करे, असां गारंटी ॾिनी आहे न, असां पाण ई पैसा भरींदासीं। त चई किथां भरींदा? त मास्टर जी चए थो मुंहिंजी 120 रुपया पघार आहे, मां तव्हांखे हर महीने 60 रुपया जमा कंदोमांव, अॻियां साईं मालिक आहे करे। हलो सुखो, साल खनि 60 रुपया जमा कनि था। उनखां पोइ मास्टर जो हिकु दोस्त जेको ताज जे होटल में आर्किटेक्ट कंसल्टेंट हो, उहो अचे थो हुनजी आई खां पुछे थो मास्टर जी किथे अचे, उहो त स्कूल में पढ़ण में अचे, छा हा पिया आहिनि करे। उते जीअं ई वेहे थो, ॾिसे थो त पलंग ते कोर्ट जो समन पियो आहे जंहिंमें लिखियलु आहिनि की तुंहिंजा एतिरा पैसा बाक़ी आहिनि करे। उहो सिधो हू लेटर खणी बैंक में वञे थो, सभु पैसा भरे थो छॾे करे,
सभु पैसा भरे थो छॾे ऐं बैंक वारनि खे चए थो तव्हां मास्टर जी खे ॿुधाए छॾिजो कि तव्हांजा सभु पैसा भरिजी विया आहिनि, काई बि चिंता करण जी ॻाल्हि न आहे करे, ईअं ॿुधाए करे उहो हली थो वञे। वरी थोरनि ॾींहंनि खां पोइ जेको उहो माण्हू पैसा खणी भॼी वियो, उनखे सुपिने में साईं बाबा वञेसि थो, उनखे उनजी निंड फिटाएसि थो, चएसि थो तो इहो ग़लति में ग़लति कमु कयो आहे, मुंहिंजे हिकु तमामु सुठी डिवोटी जो तो अहिड़ो उन चीटिंग करे आयो आहीं, तूं उनजा पैसा हाणे जो हाणे भर वञी करे। उहो वीचारो भटकंदे भटकंदे साल 2 साल खां पोइ अची हिन वटि अचे थो, हुन खां माफ़ी वठे थो, पैसा हुननि खे ॾिए थो, हू चवंदा न पैसा तूं बैंक में जमा कर, बाक़ी हुननि खे पैसा पाणी हुनखे वापसि कंदा, ईअं ॻाल्हि ठही थी अचे करे। त बाबा जे विश्वास रखो, श्रद्धा रखो, भक्ति कयो, बाबा अॼु बि मौजूदु आहिनि ऐं सभिनी जा कम रास कनि वेठा। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।